नाज़रीन, करौंडी भरसां ॻोठ हाजी सावल ख़ाशकेली मां हिन वक़्त ताईं बोर्ड जो पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त राशन ऐं टेंट समेत ॿियो कुझु बि खेनि नाहे मिलियो। तफ़सील ॾिसूं था करौंडी मां रफ़ीक सुमरे जी हिन रिपोर्ट में। मौजूद आहियूं टाउन कमेटी पक्का चांग वार्ड नंबर 1 में ॻोठ हाजी सजावल ख़ासकेली में, जिते हालिया बरसातुनि जेकी तबाही मची आहे उहो ॻोठ बि मुकमल तौर पाणी आहे। हिन ॻोठ सां गॾु जेके 50 खां 60 लाॻा पर ॿिया ॻोठ आहिनि ऐं जेके फैज़गंज तालुको यानी कि खैरपुर ज़िले जूं ॿ वॾियूं दरगाहूं आहिनि, हाजी शमशीन शाह जिलानी ऐं सैयद हाजी हुसैन शाह जिलानी, उहे बि मुकमल तौर जेके पाणी में आहिनि। 7 खां 8 फुट बि हिनमहिल ताईं उहो पाणी बीठल आहे, पर उहो पाणी घरनि ताईं बि माना आहे, घर में पियो आहे, जंहिं सबबि उतां जा जेके ॻोठाणा आहिनि, जेके रहवासी आहिनि ऐं तमामु परेशान आहिनि। ऐं जेके घणा माण्हू जेके फाथल बि आहिनि, जेके रिसीव न थी सघिया आहिनि, ऐं जेकी तालके इंतज़ामिया आहे ऐं जेकी मकानी इंतज़ाम आहे, तालके तौर ज़िले इंतज़ामिया जेकी आहे, उहा बि हिनमहिल ताईं कंहिं बि क़िस्म जी का बि अमल में न अची सघी आहे। ऐं हीअ त तमामु परेशान माण्हू आहिनि। बीमारियुनि जेको आहे मुख़्तलिफ़ बीमार मुंहुं कढियो आहे, जंहिं आहे हिनजी PPH जे तरफ़ां हिकिड़ी अस्पताल क़ाइमु कई आहे, जेके ॻोठ में लॻा आहे मौजूदु आहे। उन में बि जेको आहे पाणी 5 खां 6 फुट विझो आहे, जेको तक़रीबन डॉक्टरनि जे लाइ हुनखे दरपेश मसइला अचनि था। वधीक असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ॻोठ हाजी सजावल वासियुनि सां, त हिन जा कहिड़ा वीचार आहिनि। ख़ासि करे मां टाउन कमेटी पक्का चांग वार्ड नंबर 1 जो खटियल पीपुल्स पार्टी जो काउंसलर आहियां। ऐं इहे लफ़्ज़ चवंदे मूंखे शर्म महसूसु थिए थो त असांजी सिंध गवर्नमेंट हिन महिल ताईं न MPA न MNA को बि सरकारी नुमाइंदो, इवन AC ताईं तपेदार बि असां वटि कोन आयो आहे, AC साहिबु कोन आयो आहे। 10 चकर AC साहिब ॾे पाणी झागे वञूं था, आवाम हितां उथे कोन थो। 700 माण्हुनि पीपुल्स पार्टी खे वोट कयो आहे हिन हिकिड़े नंढड़े वार्ड में, का मालिकी कान्हे, अवाम बेयारो मददगार वेठो आहे। ॾाढो ॾुख सां इहे लफ़्ज़ चवणा पवंदा त को बि माण्हू लड़ी अचण लाइ हेॾे तयारु कोन्हे। ईअं महसूसु थिए थो ॼण असांजो ही पासो को बांग्लादेश में हलियो वियो आहे। हिते मनपसंद माण्हुनि खे राति जे पेट में रक्षा भरिया ॾिना वञनि था। ऐं मां सहाफ़ी हज़रात जो वॾे में वॾो थोराइतो आहियां, जेके हिन पाणिनि में हिननि में असां ग़रीबनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पुॼाइनि था। पर हिते ज़ुल्म इहो आहे त कंहिंखे बि का शइ न मच्छरदानी ॾिनी वई आहे, न को स्प्रे कयो वियो आहे। मानी जेका ॾियनि था, जिते टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे, कैदी जी बञा सुठी आहे मानी जेका उते माण्हुनि सां ज़ुल्म आहे। तव्हां करौंडी डिग्री कॉलेज में टेंट सिटी आहे, उते तव्हां माण्हुनि सां ज़ुल्म ॾिसो, कंहिंखे बि कुझु नथो ॾिनो वञे। AC साहिब बि असांजो मनपसंद माण्हुनि खे पियो थो सामान ॾे, जिथां कंहिं वॾेरे जी चिट मिले थी उन खे गाॾो ॾियनि था। ही जेके अलाह अलोक माण्हू वेठा आहिनि, असांजे भरिसां दरगाह हाजी हुसैन शाह जिलानी असांजे इलाइक़े जी तमामु वॾी दरगाह आहे, मुकमिल पाणी जी लपेट में आहे। बाबा जेकॾहिं गवर्नमेंट पाणी न कढाईंदी त हिते पाणी खे कढंदो केरु? हज़ारे एकड़ हिते ज़ेरे आब लॻा पिया आहिनि। असां सां वॾो ज़ुल्म आहे, असांजे अवाम सां असां सां ज़ुल्म आहे। असीं तालका फैज़गंज पक्का चांग टाउन कमेटी वार्ड 1 जा पाण खे मौजूदु शख़्सियतूं था सॼूं, जिन सॼी ज़िंदगी पीपुल्स पार्टी सां हलिया ऐं रहंदासीं। दुख जी ऐं शर्म जी इहा ॻाल्हि आहे त लोक असां में भॼी थो अचे त फैज़गंज में साईं तव्हां वस वारा आहियो, तव्हांजी हले थी, तव्हां असांजी मदद कयो। असीं पनाह गिरन वांगुरु वेठा आहियूं। असांजा मिसकिन मारवाड़ा जेके ॿननि ते वेठा आहिनि, जिन खे बैतुल ख़िला जी बि का सहूलियत कान्हे, जेके असांजूं माउरूं भेनरूं खुले आसमान वेठियूं आहिनि। हिन वक़्त ताईं न टेंट मिली, न मच्छरदानी मिली, न राशन मिलियो। असांजे लाइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट अल्हम्दुलिल्लाह हले थी पई सूबे में, पर ख़ासि करे तालके फैज़गंज जे वार्ड 1 नंबर टाउन कमेटी फैज़गंज में मिठो ॻाल्हाइणु मिले थो, प्यार भलियो मिले थो, इज़त मिले थी। बाक़ी मिलण जे लाइ का ग़रीब जी इमदाद जे लाइ कोई नाले वठण वारो कोन्हे। असीं वस वारनि खे इहा अपील था कयूं, ख़ासि करे इलाइक़े जे मोतबर शख़्सियतुनि खे, शिराज खान राजपर खे, पीर फज़ल अली शाह साहब खे, सूबे सिंध जे वज़ीर आला के, बिलावल साहब के, खुदारा जेसि ताईं असांजे पाणी जो निकाल नथो कयो वञे, जे पाणी जूं मशीनूं न आहिनि, जिथे वस हले थो उन्हनि जे लाइ मशीनूं आहिनि। हिन बेसहारा इलाइक़नि जे लाइ ख़ासि करे वार्ड 1 जो हशर ईअं आहे जो पिनण ते माण्हू पहुची विया आहिनि। पोइ माण्हू ख़ैराती अचे थो त वठी था माण्हू पोयां भॼनि त हितां मिलंदी आहे, वाह त ख़ाली मिसकिन आयो आहे। असीं अपील था कयूं सिंध हुकूमत खे, ख़ासि करे वस वारनि खे, ख़ासि करे पीपुल्स पार्टी जे सरकर्दनि खे, खुदारा असांजे हाल ते रहम करे हिननि मिसकिननि जी को तदारक कयो वञे। असांखे ख़ाली ॻाल्हियूं न ॿुधाइण जे जॻह ते असांजी माली मदद मिसकिननि जी कई वञे। असांखे अलाह साईं गंज ॾिनो आहे। असांजे हिन इलाइक़े में तक़रीबन 4000 एकड़ ज़मीन ते एतिरो 6 फुट पाणी बीठो आहे जो कणिक बि या नसीब आहे।
जिन माण्हुनि जा केला ख़तम थी विया, फसल ख़तम थी विया, घर ख़तम थी विया, आख़िर उहे दहशतगर्दी ते लहींदा, बदअमनी ते लहींदा, उहे अमन अमान जो मसइलो पैदा कंदा। जे असांखे जीअण सेखारियो अथव त रब जे वास्ते असांजे पाड़े जे बच्चनि नियाणियुनि जी इज़तूं महफ़ूज़ थियूं, असां लख कमायासीं। हिते मुसलसिल 2 महीना थी विया आहिनि बारिश जो ही इलाइक़ो सॼो तमामु घणो मुतासिर थियो आहे। हिते काफ़ी सारा वॾा वॾा ॻोठ आहिनि। जंहिं ॻोठ मां बीठो आहियां उहो आहे हाजी सिजावल कासकेली। जेका करंट पोज़ीशन आहे उहा आहे मौला असदाबाद में असां हींअर मौजूदु आहियूं। असांजे बिल्कुलु बैक साइड खां असांजा घर, असांजा हिते पाण में हिकिड़ी ख़ानदान जी फैमिली जा उहे मुसलसिल चौधारी उन जे पसगिरदाई में पाणी में आहिनि, चौधारी उन जे पाणी आहे। हिते असांजे पसगिरदाई में तमामु वॾा 2 दरगाह आहिनि। असांजे ज़िले ख़ैरपुर जे अंदरि दरगाह हाजी हुसैन शाह, दरगाह हाजी शमसुद्दीन शाह जीलानी। उन खां अलावा ॻोठ बलोच खान चांग आहे, मिठो खान चांग आहे, काफ़ी ॿिया चांग बिरादरी जा काफ़ी ॻोठ आहिनि। उहे बि सभु पाणी जे अंदरि ॿुॾा पिया आहिनि। असांजी कंहिं बि हिन महिल ताईं का वार करे को बि रेस्क्यू न थियो आहे असां वटि। न का असां वटि सरकारी का धुराई आहे, न को असां वटि को सियासी माण्हू आयो आहे। ऐं हिते बिल्कुलु काफ़ी अहिड़ा माण्हू ग़रीब मिसकिन जंहिंजा माल मता माण्हुनि जो पाणी में मरी वियो आहे। हाणे त पाणी एॾो बदबूदार ऐं किनो थी वियो आहे जो काफ़ी सारियूं चमड़ी जूं बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि। माण्हुनि जो माल मता जंहिंजो मरे थो उते माण्हुनि खे अचण वञण जा रस्ता न आहिनि, उहे उन्हनि पाणियुनि में फिटी था कनि। हिते गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे पाणी खे हिते नेकर ॾेई हिननि एॾनि वॾनि ॻोठनि जी जान छॾाई वञे। हिते ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॻोठनि जो चवणु आहे त हालिया बरसातूं त बिल्कुलु तबाही कई आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेकी हिते जी मक़ामी निज़ाम आहे, तालुके तौर ज़िले निज़ाम जेकी आहे, उहे महिल ताईं कंहिं बि क़िस्म जी अमल न कराए सघी आहे। ऐं ॻोठ मुकमल तौर 50 खां 60 ॻोठ आहे मुकमल तौर ॿुॾल आहे। ऐं हाजी सिजावल कासकेली यानी असदाबाद जेको आहे उहो बिल्कुलु बोॾारी सूरत हाल में ॾिसी सघो था। 5 खां 7 फुट जेको आहे पाणी बीठल आहे, पर हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जी का बि जेका माली सहायता या राशन टेंट वग़ैरह कंहिं बि क़िस्म जी का न मिली सघी आहे। ऐं न कोई का अहिड़ी ज़िले निज़ाम आहे जेको आहे उन ते अमल करे सघे आहे। हिन जो वसार खां मुतालबो आहे त फौरी तौर ते ॻोठाणनि खे जेको आहे जेको ॻोठ में जेको पाणी बीठल आहे उहो निकाल कयो वञे त जीअं ॻोठाणा ज़िंदगी जेको आहे पाण सुहिणे नमूने गुज़ारे सघनि। कैमरामैन सतार शाह सां गॾु रफ़ीक सुमरो, मेहरान टीवी।